बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। वेलकम टू सिराज मैथ ऑफिशियल यूट्यूब चैनल। प्यारा शागिर्दो, अॼु असां मैथ पढ़ंदासीं ऐं तव्हांखे ख़बर आहे त मैथ जेका आहे नंबर्स जी ॿोली आहे, अददनि जी ॿोली आहे। सो अॼु असां रियाज़ीअ जा यानी मैथ जा जेके नंबर्स आहिनि उन्हनि जा जेके मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि उहे सिखण जी कोशिशि कंदासीं। ऐं तमामु इम्पोर्टेंट जेको नंबर हूंदो आहे उहो हूंदो आहे प्राइम नंबर। हिन जी प्राइम नंबर जी असांखे ज़रूरु मालूमात हुजणु घुरिजे, छाकाणि त जॾहिं असां फैक्टर कढंदा आहियूं त प्राइम नंबर सिलेक्ट कंदा आहियूं फैक्टर कढण जे लाइ कंहिं बि मिलियल अदद जा। हाणे हिन जे लाइ असां अॼु कोशिशि कंदासीं त असां 1 खां वठी 50 ताईं जेके नंबर आहिनि उन्हनि में जेके प्राइम नंबर्स अचनि था उहे असां कीअं सॉर्ट आउट कयूं, कीअं उन्हनि खे सुञाणे सघूं ऐं अलहदा कयूं। सो अचो त असां शुरूआत कयूं था। सभ खां पहिरियां आहे नंबर 1। नंबर 1 जेको आहे उहो नई प्राइम हूंदो आहे ऐं नई वरी कंपोज़िट हूंदो आहे। इन करे हिन खे जीअं जो तीअं छॾे ॾियणो आहे। बाद में अॻिते हलंदासीं असां 2 ते। 2 जेको आहे उहो वाहिद ॿधी अदद आहे जेको प्राइम आहे, यानी इन ते सिर्फ़ु 1 जी टेबल ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल वेंदी आहे। यानी प्राइम नंबर हूअं बि उनखे चवंदा आहियूं अहिड़े नंबर खे जंहिं ते सिर्फ़ु 1 जी ऐं पंहिंजी टेबल वञे। त वाहिद ॿधी अदद आहे 2 जंहिं ते सिर्फ़ु पंहिंजी टेबल वेंदी आहे ऐं 1 जी टेबल वेंदी आहे। बाक़ी ॿिया तमामु जेके प्राइम नंबर्स आहिनि उहे आड नंबर्स हूंदा आहिनि, यानी 21 अदद हूंदा आहिनि। उनखां पोइ 3 बि जेको आहे प्राइम नंबर आहे, छो त उन ते बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो ऐं 1 जो खोड़ो वेंदो आहे, यानी 1 ऐं 3 सां डिवाइड थी सघे थो, बाक़ी कंहिं बि अदद सां डिवाइड न थींदो। जेकॾहिं असां 4 ते अचूं त 4 खे ॾिसो 2 सां डिवाइड करे सघूं था न, यानी जेकॾहिं असां 2 जी टेबल हणंदासीं 4 ते त आराम सां उन ते 2 दफ़ा लॻंदी। इन करे 4 जेको आहे उहो कंपोज़िट नंबर आहे। असीं हिन खे प्राइम नथा चई सघूं, इनखे असां कैंसिल कंदासीं। 5 जेको आहे इहो बिल्कुलु प्राइम नंबर आहे, छो त इनखे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे ई अंग ऐं 1 सां वंड करे सघूं था। ओके, उनखां पोइ 6 आहे त 6 जेको आहे उहो प्राइम नंबर में नथो अचे, छाकाणि त इनखे असां 2 जी टेबल लॻाए सघूं था। हाणे हिन हेसि ताईं असां जेको प्रोसेस कयो आहे हिन मां असां सम्झी सघूं था हिकिड़ो रूल असां कढियोसीं त अहिड़ा अदद जंहिं ते 2 जी टेबल वञे, माना 2 जा जेके बि मल्टीपल्स आहिनि, 2 जा जेतिरा बि मल्टीपल्स हूंदा उहे प्राइम नंबर्स न आहिनि हूंदा, उहे प्राइम नंबर्स नथा थी सघनि, उहे कंपोज़िट नंबर हूंदा। इन करे असां हाणे 1 खां वठी ऐं 50 ताईं जेके अदद असां सभु बोर्ड ते लिखिया आहिनि ऐं कुझु एग्ज़ाम्पल असां ही कया आहिनि। हाणे इन्हनि खे नज़र में रखंदे जेके बि 2 जा मल्टीपल्स आहिनि उन्हनि खे असां कटे ख़तमु कंदासीं। 8 ते 2 जी टेबल वेंदी आहे, इहो प्राइम न आहे। 10 ते 2 जी टेबल वेंदी आहे, प्राइम न आहे। 12 ते टेबल वेंदी आहे, प्राइम न आहे। 14 ते टेबल वेंदी आहे, प्राइम न आहे। 16 ते वेंदी आहे, प्राइम न थियो। 18 ते बि वेंदी आहे, कटे छॾियो। 20 खे बि कटियो, 22 खे बि कटियो, 24 खे बि कटियो, 26 खे बि कटियो, 28 खे बि कटियो, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48 ऐं 50। यानी हिकु उसूल असां हिकु वाधारो ॿियो बि सिखियोसीं त जेकी बि ॿधी अदद आहिनि 2 खां अलावा ॿिया जेकी बि ॿधी अदद आहिनि उहे कंपोज़िट नंबर आहिनि, प्राइम नंबर न आहिनि। उन्हनि सभिनी खे 2 जी टेबल सां असां डिवाइड करे सघूं था। ओके, उनखां पोइ 3 आहे। हाणे 3 पाण त प्राइम आहे, पर 3 जा जेके मल्टीपल्स हूंदा, ही ॾिसो मल्टीपल्स तव्हां जे लाइ लिखी छॾियो आहे वर्ड। 3 जा मल्टीपल्स जेके बि हूंदा उहे प्राइम नंबर न सॾिबा, उहे प्राइम न आहिनि, उहे कंपोज़िट आहिनि। ॾिसो कहिड़नि कहिड़नि अंगनि ते 3 जी टेबल वेंदी आहे त उन्हनि खे बि असां कटे छॾींदासीं। 9 ॾिसो 9 ते टेबल वेंदी आहे, हिनखे कटे छॾियो। 15 ते वेंदी आहे टेबल, कटे छॾियो। 21 ते वेंदी आहे टेबल, कटे छॾियो। 27 ते वेंदी आहे टेबल, कटे छॾियो।
33 ते बि वेंदी आहे, कटे छॾियो। 39 ते वेंदी आहे, कटे छॾियो। 45 ते वेंदी आहे, कटे छॾियो। यानी 3 जा जेके मल्टीपल्स हुया 3 खे छॾे करे 3 पाण प्राइम नंबर आहे, बाक़ी जेके बि उनजा मल्टीपल्स आहिनि उहे कंपोज़िट नंबर आहिनि, उहे प्राइम न आहिनि, उन्हनि खे असां कटे छॾींदासीं। 4 त हुयो ई कंपोज़िट, इनखे छॾे ॾियो। 5 जेको आहे प्राइम आहे। हाणे 5 पाण प्राइम आहे, पर 5 जा जेके मल्टीपल्स हूंदा उहे सभु जो सभु वरी कंपोज़िट नंबर आहिनि, ऐं उन्हनि खे असां प्राइम नथा थी सघूं। त कोशिशि कयो ॾिसो, बोर्ड त ॾिसंदासीं असां। 5 जेको आहे 5 जी टेबल इन ते वेंदी आहे, अॻ में ई कटियल आहे। जेके जेके ही 25 जेको आहे 5 सां डिवाइड थी सघे थो, इन करे ही प्राइम न आहे, हिनखे कटे छॾींदासीं। उन खां पोइ 35 आहे, हिन ते बि खोड़ वेंदो आहे 5 जो, हिनखे बि कटे छॾींदासीं। 50 त ऑलरेडी कटियल आहे 2 जो मल्टीपल हुजण करे। उन खां पोइ ॾिसो ही 7 जेको आहे इहो हिकिड़ो प्राइम नंबर आहे, छो त 7 खे असां सिर्फ़ु 7 सां ई ऐं 1 सां ई डिवाइड करे सघूं था। हाणे 7 जा वरी जेके ॿिया मल्टीपल्स हूंदा त उहे सभई प्राइम न हूंदा, कंपोज़िट हूंदा। इन करे असांखे इन जा मल्टीपल्स ॻोल्हणा आहिनि जेके 49 मिले थो। 49 ते ॾिसो टेबल वेंदी आहे 7 7 49 थींदो आहे, त इन करे असां 49 खे कैंसिल करे छॾियोसीं। 8 हूअं ई कंपोज़िट हुयो, 9 10 हे कंपोज़िट जा कटिजी विया। 11 जेको आहे उहो प्राइम हूंदो आहे, पर 11 जा जेके मल्टीपल्स हूंदा उहे कंपोज़िट हूंदा, प्राइम न हूंदा। इन करे ॾिसो त हिननि अंगनि में के 11 जा मल्टीपल आहिनि। 11 जो खोड़ हणंदासीं, 1 11 वारो ॿियारो थींदो आहे 22 22 ऑलरेडी कटियल आहे। 3 वारो 33 थींदो आहे, 33 अॻ में कटियल आहे। 4 वारो 44 थींदो आहे, ऑलरेडी कटियल आहे। ऐं 50 वारो त वरी 50 खां वधी वेंदो, 5 जा थींदो, छॾियोसीं। यानी असांखे ख़बर पई त 11 प्राइम नंबर आहे। उन खां पोइ प्राइम नंबर हूंदो आहे 13, छो त 13 खे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 13 ऐं 1 सां वंडे सघूं था। 13 जा ॿिया जेके मल्टीपल हूंदा उहे कंपोज़िट हूंदा आहिनि, ऐं उन्हनि खे कैंसिल करे छॾिणो हूंदो आहे। 1 13 13, 2 13 26 थींदो आहे, 26 कटियल आहे। 8 13 39 थींदो आहे, 39 कटियल आहे। ऐं 4 13 52, यानी 50 खां वधी वेंदो। अहिड़ी तरह सां ख़बर पई त 13 में जेको आहे हिकिड़ो प्राइम नंबर आहे। 13 खां अॻिते तव्हां ॾिसो 14 कटियल आहे, 15 कटियल आहे, 16 कटियल आहे, हाणे 17 थो अचे। 17 हिकिड़ो प्राइम नंबर आहे। 17 खे बि असां सिर्फ़ु 17 ऐं 1 सां वंड करे सघूं था। इन करे 17 पाण प्राइम आहे, पर इन जा जेके मल्टीपल्स हूंदा उहे कैंसिल करणा हूंदा। त 1 17 17, 2 17 थींदो आहे 34, 34 ऑलरेडी कटियल आहे। 8 17 थींदो आहे 51, यानी 50 खां टपी वेंदो। उन खां पोइ 18 कटियल आहे। 19 हिकिड़ो प्राइम नंबर आहे। 19 जा मल्टीपल जेके आहिनि वरी उहे कैंसिल करणा पवंदा असांखे। त 19 19 थींदो आहे 38, 38 अॻ में ई कटियल आहे। उन खां पोइ ॾिसो तव्हां हे 3 कटियल आहिनि, त बाक़ी 23 23 जेको आहे प्राइम नंबर आहे, सिर्फ़ु हिन पंहिंजे ई खोड़े सां या 1 सां वंडे सघिजे थो। 23 जो ॿियो मल्टीपल थींदो 46, 46 ॾिसो ऑलरेडी कटियल आहे। उन खां पोइ 24 बि कटियल आहे, 25 कटियल आहे, 26 27 28 29 ॾिसो। 29 ते कंहिंजो बि खोड़ो नथो लॻे, सिर्फ़ु पंहिंजो ई खोड़ो या हिकु खोड़ो लॻाए सघंदा आहियूं। इन करे 29 बि प्राइम नंबर आहे। उन खां पोइ 31 बि प्राइम नंबर आहे। हीअ सभु कैंसिल थियल आहिनि। 37 बचियो आहे, हीअ 37 बि प्राइम नंबर आहे, छाकाणि त तव्हां कंहिं बि ॿिए अदद सां 37 खे डिवाइड नथा करे सघो सवाइ उनजे पंहिंजे खोड़े 37 सां या वरी 1 सां। 38 कटियल आहे, 39 40 41 खे ॾिसो। 41 जेको आहे प्राइम नंबर आहे, छो त 41 खे बि तव्हां सिर्फ़ु सिर्फ़ु 1 ऐं 41 सां ई कटे सघो था। उन खां पोइ 43 अचे थो। 43 बि प्राइम नंबर आहे, छो त 43 खे बि असां सिर्फ़ु सिर्फ़ु 1 ऐं 43 सां ई वंड करे सघूं था। 44 45 46 क्रॉस थियल कटियल। 47 रहियो। 47 जेको आहे प्राइम नंबर आहे, छो त 47 खे बि तव्हां कंहिं बि ॿिए कंहिं बि खोड़े सां नथा वंडे सघो सवाइ 47 खां या वरी 1 खां। 48 हुननि जा पंहिंजा अॻ में ई कटियल आहिनि। तो हिते अॼोको असांजो प्राइम नंबर्स जो जेको लेसन हुयो 1 खां वठी 50 ताईं उहो पूरो थियो। उमेदु कजे थी त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो।
वीडियो खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो त जीअं ही मालूमाती जेके तइलीमी वीडियोज़ आहिनि उहे वधि खां वधि शागिर्दनि ताईं पहुची सघनि। महिरबानी।